ऐं पाण फरमायूं हर हिकिड़े सां गॾु 70,000 हूंदा, दुआ घुरो पांखे बि उन में जॻह मिली वञे। आमीन त चओ यार। 70,000 बिना साहबा पुछो साईं इहा ख़ुशनसीबी कहिड़ा आहिनि? चई अल्लज़ीन ला यस्तरकून वला यक्तवून व अला रब्बिहिम यतवक्कलून। पाण फरमायूं त जेके भोपनि तावीज़ाइन जे पोयां कोन था डोड़नि। अञा असीं मुस्लमान सभिनी जे पोयां आहियूं। कंहिंखे जिन लॻो पियो आहे, कंहिंखे तावीज़ आहिनि, कंहिंखे छा आहे, कंहिंखे कामड़ आहे। नमाज़ पढ़ण जे लाइ असीं तयारु कोन आहियूं, रोज़े रखण जे लाइ तयारु कोन आहियूं, क़ुरान जी तिलावत जी असांखे तौफ़ीक़ कोन्हे आई। पर जेकॾहिं न ख़बर पए त फलाणो मुल्लो जेको आहे सॼे सो नफ़ो नुक़सान पियो ॾे, त सभु ॾिसंदे हुते वेठा। मुंहिंजा दोस्तो, अलाह सी असांखे पैदा करण खां पोइ असांखे कंहिंजो मोहताज थोरी को बनायो जो असीं कंहिंजे तावीज़ जे पोयां हुजूं, कंहिंजे फीणे जे पोयां हुजूं। तोखे चयो कंहिं त तुंहिंजी अलाह कोन ॿुधंदो। इज़ा सालक सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अम्मा बाद फ़ाउज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमल मुअमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून अल्लज़ीना युक़ीमूनस सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून उलाइका हुमुल मुअमिनून हक़्क़ा लहुम मग़फ़िरतुम मिन रब्बिहिम व रिज़्क़ुन करीम लहुम दरजातुन इंद रब्बिहिम व मग़फ़िरतुम व रिज़्क़ुन करीम। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम। सलाह शरीफ पढ़ो वॾे आवाज़ सां। मोहतरम अज़ीज़ दोस्तो ऐं मुसलमान भाइरो, अॼोकी असांजी हीअ मजलिस रूहानी मजलिस आहे। हिन मजलिस में अल्लाह जल्ल शानहू उन माण्हू खे अचण जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाईंदो जंहिंखे रब पाण घुरंदो। यकीनन अवां जेके बि हिन महफ़िल में आया आहियो, अवां सभिनी जो अल्लाह जल्ल शानहू इंतिख़ाब कयो आहे। मन युरिदिल्लाहु बिही ख़ैरन युफ़क़िहु फ़िद्दीन। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त अल्लाह साईं जे बाने सां भलाई जो इरादो कंदो आहे, उनखे दीन जी सम्झ नसीब फ़रमाईंदो आहे। आऊं को वॾो आलिम बि कोन आहियां, न को वॾो ख़तीब आहियां। असांजो प्यारो दोस्त आहे मुफ्ती मोहम्मद दाऊद कलोड़ो। असीं अवल खां वठी आख़िर ताईं गॾु पढ़िया आहियूं। उनजो हुकुम थींदो आहे त हाज़िरी लॻाइणी पवंदी आहे। मूंखां पहिरीं वॾा वॾा ख़तीब तक़रीरूं करे विया ऐं अञा बि साईं जोगी साहब बि ईंदा। अल्लाह साईं अवां जो वेहण ऐं इंतिज़ाम जो ख़र्चो पंहिंजी बारगाह में क़बूल फ़रमाए। मूंखे उमेद आहे त तव्हां पंहिंजे महिमाननि जो एतिराम कंदा इंशाअल्लाह। इरादो आहे इंशाअल्लाह। खोसा असां वटि बि रहंदा आहिनि सिजावल में, वॾा महिमान नवाज़ माण्हू आहिनि। अलाह जे अवां महिमान नवाज़ी कंदा अलाह कोन कंदा। आहे इरादो इंशाअल्लाह महिमान नवाज़ी जो, महिमाननि खे ख़ुशि कंदा इंशाअल्लाह। जेके महिमाननि जो एतिराम करणु चाहिनि था उहे थोरा वेझा अचनि। मुंहिंजी ॿोली अव्हांखे सम्झ में अचे थी न? थोरा वेझा वेझा थी विया। जेतिरो मिली वेंदा न ओतिरो वधीक ॻाल्हि सम्झण जी तौफ़ीक़ नसीब थींदी। ॾिसो, मूं अव्हांखे पहिरीं चयो त अव्हांजो हिते अचणु अल्लाह जे हुकुम सां आहे, अल्लाह जी मर्ज़ी सां आहे। इंशाअल्लाह कुझु ॻाल्हियूं अव्हां जे साम्हूं अर्ज़ु कंदुसि जंहिंमें का बि ॻाल्हि अहिड़ी कोन हूंदी जंहिंसां कंहिंजी दिलि आज़ारी थिए, ऐं इंशाअल्लाह का फ़ुज़ूल ॻाल्हि अव्हां जे साम्हूं कोन बयानु कई वेंदी। फ़क़ति अव्हां दोस्तनि खे हिकिड़ी गुज़ारिश आहे त तवजो सां ऐं दिलि जे कननि सां ॻाल्हियुनि खे ॿुधो। ऐं जेके बि दोस्त आया आहियो सभु इरादो करियो त इंशाअल्लाह जेको ॿुधंदासीं उन ते अमल कंदासीं। ज़ोर सां चओ इंशाअल्लाह। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, अल्लाह जल्ल शानहू क़ुरान करीम में जिते किथे इहो चयो आहे त मोमिन कामयाबु आहिनि।
ईमान वारा कामयाब आहिनि, मोमिन कामयाब आहिनि। क़द अफ़लहल मोमिनून, मोमिन कामयाब आहिनि। इन्नल्लज़ीन आमनू वामिलु सालिहात कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला, जिन्हें ईमान आंदो उन्हनि जे लाइ जन्नत आहे। अल्लाह जल्ल शानो फरमाए तो फमन यामल मिन सालिहात मिनकुम मिन ज़करिन औ उनसा वहुव मोमिन। अल्लाह जल्ल शानो फरमाए तो त जेको चङा अमल करे पर मोमिन हुजे उनखे असीं दुनिया में भी सुठी ज़िंदगी ॾींदा आहियूं ऐं आख़िरत में भली ज़िंदगी ॾींदा आहियूं। सवाल इहो आहे त मोमिन आहे केरु? जंहिं मोमिन खे अल्लाह साईं फरमाए थो त इहो कामयाबु आहे, जंहिं मोमिन जे बारे में अल्लाह साईं फरमाए थो त जन्नत फिरदौस उनजो घरु आहे, जंहिं मोमिन जे बारे में अल्लाह साईं फरमाए थो फलनुहयियन्नहु हयातन तय्यबा, असां उनखे पाकीज़ा ज़िंदगी ॾींदासीं, इहो मोमिन आहे केरु? हींअर जेकॾहिं आउं अव्हां खां पुछां तव्हां मोमिन आहियो त अल्हम्दुलिल्लाह को हथ मथे खणंदो साईं आउं मोमिन आहियां। ऐं इहो अल्लाह जो एहसान आहे जो असां कलमू पढ़ण वारा आहियूं, असीं मोमिन आहियूं। पर उहो मोमिन जंहिंजे लाइ कामयाबी आहे, उहो मोमिन जंहिंजे लाइ जन्नत आहे, उहो कहिड़ो आहे? जेका आयत मूं जे साम्हूं पढ़ी आहे उन आयत में अल्लाह जल्ल शानहू 5 निशानियूं बयानु कयूं आहिनि। फरमाई हे 5 निशानियूं जंहिं इंसान में हूंदियूं इहो मोमिन आहे, जंहिंमें इहे 5 निशानियूं कोन्हे उनखे पके मोमिन सॾाइण जो हक़ कोन्हे आई। हाणे असां दिलि जे तवजो सां इन ॻाल्हि खे ॿुधूं, जेकॾहिं उहे निशानियूं असां में मौजूदु आहिनि त पोइ अल्हम्दुलिल्लाह असीं पका मोमिन आहियूं। पर जेकॾहिं उहे निशानियूं असां में मौजूदु कोन्हे त पोइ अॼु इरादो करियो त इंशा अल्लाह उहे निशानियूं पाण में पैदा कंदासीं। सम्झे? पहिरीं निशानी कहिड़ी आहे? इन्नमल मोमिनून अल्लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाह वजिलत क़ुलूबुहुम। फरमाई मोमिन उहे हूंदा आहिनि जिन जे साम्हूं जॾहिं अल्लाह जो ज़िक्र कयो वेंदो आहे तॾहिं उन्हनि जी दिलियूं ॾकणु लॻंदियूं। हाणे असां हर को पंहिंजी दिलि ते हथ हणे, असीं वाइज़ ॿुधूं था, तक़रीरूं ॿुधूं था, आया असांजी दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ पैदा थिए थो या कोन थो पैदा थिए? ॿिन्ही जहाननि जो सरदार नबी आहे, 1.25 लख नबियनि जो सरदार नबी आहे, जन्नत जूं चाबियूं हुनजे हथ में आहिनि। अल्लाह साईं हसीन अहिड़ो पैदा कयो आहे जो सिज खे ताक़त कोन्हे जो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कदम मुबारक जे चमक जो मुक़ाबिलो करे सघे। अल्लाह साईं इज़त उहा अता फरमाई आहे जो सॼी काइनात में अल्लाह खां पोइ जेकॾहिं मक़ाम आहे त मुंहिंजे आका मोहम्मद मुस्तफ़ा सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मक़ाम तो अची करे बंदे। पर मुंहिंजा भाइरो असीं ॾिसूं था त मुंहिंजो आका सॼी राति तहज्जुद जी नुमाज़ जेॾी महिल पढ़नि था तेॾी महिल सॼी राति अल्लाह जे साम्हूं बीहण जे करे हथा वरे मत क़दमा, पेर सुॼी पवनि था, अखियुनि मां ॻोढ़ा वहनि था, ॾाढ़ी मुबारक पुसी वञे थी, लुड़कनि जो पाणी छाती ते किरे थो, सजदे में वञनि था त हिकु हथु बराबरि लुड़कनि जो पाणी अची करे गॾु थिए थो। मूंखे ॿुधाए त अल्लाह जे नबी खे राति जो निंड फिटाइण जी ज़रूरत कहिड़ी हुई? राति जो बेचैन थियण जी ज़रूरत कहिड़ी हुई? राति जो रुअण जी ज़रूरत कहिड़ी हुई? क़ुरान जी इहा आयत चवे थी छो त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमामुल मोमिनीन कामिलीन हो, कामिल मोमिननि जो इमाम हो। ऐं जेको मोमिन हूंदो आहे तंहिंजे दिलि में ख़ुदा जो डपु हूंदो। अॼु असांजे दिलि में अल्लाह जो डपु कोन्हे। अल्लाह जो डपु हुजे हा त करे असांखां नुमाज़ कोन वञे हा। अल्लाह जो डपु हुजे हा त करे अॼु असांजा मुस्लमान धाड़ेल कोन थींदा। मूंखे ॿुधाए ईमान इन शइ जी इजाज़त ॾिए थो जो कंहिंजी मासूम न्याणी उनखे अगवा कयो वञे, पोइ उनजा कपिड़ा लाहे, उनजी बेउरमती करे, पोइ बेग़ैरताई जी इहा हद आहे जो उनजा विझो ठाहे माइटनि खे मोकिलिया वञनि। मूंखे ॿुधाए मोमिन ईअं करे सघे थो? ईमान हुजे हा त असीं करे ईअं करियूं हा? ईमान कोन्हे आहे। व्याज जो हिकिड़ो रुपयो खाइणु, व्याज जो हिकिड़ो रुपयो खाइणु पंहिंजी सॻी माउ सां 70 दफ़ा ज़िना करण जे बराबरि आहे। मुस्लमान खाए थो या कोन थो खाए?
नाप तोल में कमी करण। कुरान तो चवे वैलुल लिल मुतफ़्फ़िफ़ीन अल्लज़ीना इज़ा क़ालू अलन नास यस्तौफ़ून व इज़ा क़ालूहुम अवज़नुहुम युख़्सिरून। फरमाई जहन्नम जी हिकिड़ी घाटी आहे जंहिंजो नालो वैल आहे। जेॾी महिल जहन्नमी खे उन में उछलायो वेंदो त किरंदे किरंदे 70,000 साल लॻंदा। उन घाटी में केरु किरंदो? फरमाई जेको नाप तोल में कमी थो करे, पैसनि कमाइण जे लाइ ग़रीब जा हक़ थो खाए। मुंहिंजा दोस्तो, पोइ बि असांजी दिलि में ख़ुदा जो डपु कोन थो थिए। ॿियनि जा हक़ असीं खाइण वारा आहियूं, रिश्ता नाता असां टोड़े वेठा आहियूं। हीउ क़ुरान इन लाइ थोरी को आयो आहे जो हुते वेही सुर में पढ़िजे। हीउ क़ुरान इन लाइ थोरी को आयो आहे जो अॻो छणीनि में वेड़े गिलाफ़नि में बंदि करे मथे ते रखी कसम खणिजे या मेड़ में खणी वञिजे। हीउ क़ुरान इन जे करे आयो आहे तव्हां त क़ुरान खे पढ़ी पंहिंजे दिलि खे साफ़ करे अखियुनि मां लुड़का हारे पंहिंजे रुठल रब खे राज़ी कजे। चओ इंशा अल्लाह क़ुरान खे दिलि सां पढ़ी पंहिंजे रुठल रब खे राज़ी कंदासीं इंशा। वैज़ा समेउ मा उनज़िल इला रसूले तरा आयुनहुम तफीदु मिन दमे। अल्लाह से फरमाए तो ऐं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजा सहाबी जॾहिं क़ुरान ॿुधंदा हुआ त ज़ारो क़तार पिया रुअंदा हुआ। जिन जे दिलि में ईमान हूंदो आहे उन जे दिलि में ख़ुदा जो डपु हूंदो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभ खां वॾे में वॾे मक़ाम वारा इंसान आहिनि। सभ खां वधीक ख़ौफ़ अल्लाह जे रसूल खे अल्लाह जो लॻो पियो आहे। सॼी राति रुअनि था। हिन पूरी उम्मत में सभ खां वॾे में वॾो मक़ाम हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे सभु सुञाणो था, जेको सहाबा जो इमाम आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उहो अज़ीम सहाबी आहे जंहिंजे बारे में अल्लाह सही तो फरमाए अल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ि वसद्दक़ बिही। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सच खणी आयो। सभ खां पहिरीं उनजी सदाकत करण वारो अबू बकर सिद्दीक़ आहे। अबू बकर वो इंसान आहे जो अल्लाह जे रसूल मां जे लाइ चयो मां इंदना ले ऐदिन यदुन इल्ला वक़द काफ़ैना मां खला अबा बकरिन फ़इन्न लहू इंदना यदुन। यो काफ़ियो बि अल्लाह यौमल क़ियाम। फरमाई त अल्लाह ऐं मोहम्मद मुस्तफ़ा तो फरमाई जिन जिन मूं ते जेके एहसान कया मूं सभिनि जा थोरा लाहे छॾिया। अबू बकर जा थोरा ऐं मोहम्मद नथो लाहे सघां। क़यामत जे ॾींहुं अल्लाह लाहींदो। वॾो मक़ाम आया कोन्हे आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी में दाख़िल था थियनि। साईं विच में आहिनि। सॼे अबू बकर आहे, खॿे उमर आहे, हिकिड़ो हथु अबू बकर में आहे, ॿियो हथु उमर में आहे। पाण फरमायूं हा कज़ा नुबसो यौमल क़ियाम। जीअं हींअर मस्जिद में गॾु दाख़िल थियूं पिया तीअं क़यामत जहिड़ी जन्नत में बि ईअं दाख़िल थींदासीं। वॾो मक़ाम आया कोन्हे। असां मां कंहिंखे पक आहे त असांजो अशर कहिड़ो थींदो? मूंखे ॿुधायो आहे का पक? का ख़बर कोन्हे। मिंटनि जो सौदो आहे। हीअं थोरी को आहे त हींअर आउं जवान आहियां कोन मरंदुसि। हींअर आउं आयुसि में राति छेड़ी हुआसीं। सॼे उते असांजो दोस्त आहे। सॼे पतो पियो त उनजे पुट जी अॼु शादी थियल हुई ऐं कल्ह उनजी वफ़ात थी। ज़िंदगी त भरवसो कहिड़ो आहे। असां जेकॾहिं बग़ावत करे वेठा आहियूं त अल्लाह सां करे वेठा आहियूं। नाराज़ न थीजो। अवी घोटकी में रहो था। अवां मां कंहिंखे इहा ज़रूरत आहे जो हुते ॿारनि जी मुखालबत करे? वॾेरनि जी मुखालबत कंदा नी? सवाल ई पैदा कोन्हे। के MNA MP जी मुखालबत कंदा? सवाल ई पैदा कोन्हे आई। पोइ मुंहिंजा भाउ हे MNA हे MPA हे मिनिस्टर हे वज़ीर इन्हनि सभिनि जी हैसियत अल्लाह वटि मच्छर जे पर जेॾी कोन्हे आई। ऐं मुस्लमान जेॾी महिल बग़ावत कंदो आहे त पंहिंजे अल्लाह सां बग़ावत। ज़ानी ज़िना करे अल्लाह के पैगाम ॾींदो आहे त अल्लाह तो मने कई आहे पर आउं करियां थो। शराबी शराब जी बोतल हथ में खणी करे ॼण त ईअं चवंदो आहे त अल्लाह बराबरि मने कई आहे पर आउं पियां थो। मुंहिंजा भाइरो अॼु इरादो करियो त इंशा अल्लाह गुनाहनि जी ज़िंदगी खां तौबा कंदासीं। ज़ोर सां चओ माफ़ी वठंदासीं अल्लाह साईं खां। अल्लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम। जिन जे दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ हो। हज़रत उमर सगोरो आहे। कहिड़ो वॾो मक़ाम आहे हज़रत उमर साईं जो नबी साईं फरमायो जंहिं महफ़िल में उमर जो नालो ईंदो आहे उतां शैतान भॼी वेंदो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उमर जन्नती आहे।
अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुखां पोइ जेकॾहिं नुबुवत जो दरवाज़ो खुलियल हुजे हा त उमर हुजे हा। उमर अदल क़ाइमु कयो, इंसाफ़ क़ाइमु कयो, तक़वा तहारत वारी ज़िंदगी गुज़ारी, शहादत जो अज़ीम मौत नसीब थियो आहे, रसूल जे मुसले ते नसीब थियो आहे, आंधा पेट खां ॿार निता पिया आहिनि, अखियुनि मां लुड़क पिया वहनि। हज़रत इब्न अब्बास पेरांदी अची वेठो आहे, उमर रुए छो पियो? अल्लाह सी तोखे हेॾो वॾो मक़ाम ॾिनो, नबीअ सां गॾु रहे, अल्लाह जो रसूल तोखां राज़ी रहियो। जेॾी महिल तूं अबू बकर सां गॾु रहे, अबू बकर तोसां राज़ी रहियो। ऐं उमर अॼु दुनिया छॾे वञे पियो, 10 साल तो हुकूमत कई आहे, ॿार बच्चा तुंहिंजे लाइ दुआऊं घुरनि पिया, रसूल जे मुसले ते रोज़ ते जन्नत में तोखे शहादत जी मौत मिली आहे, अखि पूरनि जी देरि आहे, जन्नत तुंहिंजे इंतज़ार में आहे। लुड़क उगी चई इब्न अब्बास तूं वॾी ॻाल्हि करे छॾी, रुगो अल्लाह साईं चवे त उमर मूं तोखे माफ़ कयो, तॾहिं मां खटी वियुसि, मूंखे जन्नत को ॾी। अल्लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम, जंहिंजे दिलि में ख़ुदा जो डपु आहे उहे अयाशी वारी ज़िंदगी थोरी को गुज़ारींदा आहिनि। हज़रत उस्मान आहे, मूंखे ॿुधाए इन खां वधीक एज़ाद कहिड़ो आहे जो रहमत आलम पंहिंजी हिकिड़ी न्याणी उस्मान खे परणाए ॾे, उहो फोत थिए, वरी ॿी परणाए ॾे, उहो फोत थिए। फरमाइनि त जेकॾहिं मुंहिंजूं 100 न्याणियूं हुजनि हा त करे हिक ॿिए जे पुठियां उस्मान खे परणाए ॾियां। जंहिं उस्मान जे बारे में अल्लाह जो रसूल तो फरमाए अला अस्तही मिर रजुलिन यस्तही मिनुल मलाइका, ऐं उन उस्मान जी हया छो न करियां जंहिं उस्मान जी हया अल्लाह जा मलाइक अची करे कंदा आहिनि। मुंहिंजा दोस्तो, जंहिं उस्मान खे अल्लाह जे रसूल 11 दफ़ा जन्नत जी ख़ुशख़बरी ॾिनी आहे। घणा दफ़ा ॻाल्हायो? असीं ते वेठा आहियूं सभु, अमांजी ॻाल्हि कोन थो करे, असीं जेके वॾा पटका ॿधी मौलवी ते वेठा आहियूं, असां मां कंहिं हिकिड़े वटि जन्नत जो सर्टिफिकेट आहे कोन, का ख़बर कोन्हे। 11 दफ़ा अल्लाह जो रसूल फरमाए थो उस्मान जन्नती आहे। इहो ई उस्मान कब्रिस्तान ते अची क़बर ते बि एॾो रुए जो ॾाढ़ी पुसी वञे। को माण्हू पुछे तो उस्मान रुए वेठो, आख़िर छाजे करे? चई क़बर जेका आहे इहा पहिरीं मंज़िल आहे, ख़बर न आहे त जन्नत जो बाग़ थींदो या अल्लाह माफ़ फरमाए जहन्नम जो खॾो थींदो। अल्लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम, उनजे दिल में अल्लाह जो ख़ौफ़ आहे। हेॾां यार हज़रत हैदर करार आहे, हज़रत अली उल मुर्तज़ा आहे, उहो अली जंहिंजे बारे में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं पखी तयारु थी आयो आहे, सॼे परंदो तयारु थी साईं जे साम्हूं आयो। नबी दुआ पियो करे हथ मथे खणी करे, कहिड़ी? ऐं अल्लाह उन माण्हू खे मूं वटि आण जेको तोखे सभ खां वधीक प्यारो हुजे, तां त मूंसां गॾिजी वेही करे इहो पखी खाए। थोरी देरि खां पोइ अली अची साईं जे साम्हूं वेठो। नबी अलैहिस्सलाम हज़रत अली के जिहाद ते मोकिलियो आहे, पाण बीमार थी पिया, दुआ पिया घुरनि, अल्लाहुम्मा ला तमुतनी हत्ता तुरियनी अलिया, ऐं अल्लाह उन वक़्त ताईं मूंखे मौत न ॾिजे जेसि ताईं आउं पंहिंजी अखियुनि सां अली जो दीदार न करे। सॼी दुनिया रसूल जे दीदार जे लाइ तड़पे पई ऐं मोहम्मद मुस्तफ़ा अली जे दीदार जी दुआ घुरी रहियो। जंहिं वक़्तु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबी मके मां हिजरत करे मदीने आया, उन वक़्त जे अंदरि अल्लाह जे रसूल ॾिठो त मके वारा ग़रीब आहिनि, हिते हिननि जो घर कोन्हे, खाइण लाइ का शइ कोन्हे। मदीने वारनि खे फरमायूं त हिननि खे पंहिंजो भाउ बनायो, फलाणो मदीने वारो हिन मके वारे जो भाउ, फलाणो मदीने वारो हिन मके वारे जो भाउ, सभिनी खे ॿाहिरि मिली विया। हज़रत अली खे को भाउ कोन मिलियो। सॼे हज़रत अली आयो, वो आए ना हो तज़रेफ़ान, अखियुनि में ॻोढ़ा पिया वहनि। पाण फरमायूं अली रोए पियो, चई अल्लाह जे रसूल आख़ी त बैन असाबिक वलम तो वाखे बैनी व बैन आइदिन। ऐं अल्लाह जे रसूल ॿिया साहबी बि हिजरत करे आया हुआ, आऊं बि हिजरत करे आयो हुउसि, सभिनी खे तो भाउ ॾिनो, मूंखे भाउ कोन ॾिने। तेॾी महिल बाह मां जले फरमाई अंत अख़ी फि दुनिया वल आख़िर, अली तोखे कहिड़ी परवाह आहे, दुनिया में मां तुंहिंजो भाउ आहियां, जन्नत में मां तुंहिंजो भाउ आहियां। वॾो मक़ाम आहे या कोन्हे आहे? जंहिंजे निकाह में फातिमा हुजे, हिन पासे गोड़ कंदो थोरो माठ करे सॼे जेके एॾा ॼाण जंहिंजो एॾो वॾो मक़ाम आहे, जंहिंजे घर में जन्नत जे औरतुनि जी सरदार आहे, जंहिंजा बचड़ा जन्नत जे नौजवाननि जा सरदार आहिनि। जेॾी महिल हज़रत अली बादशाह थियो आहे, सॼे बादशाह थियो हज़रत अली साईं, उन वक़्त जे अंदरि राति जे टाइम ते हिकिड़ी गोॾ ॿधी पई आहे, सॼे ॿी चादर आहे पुठनि ते, लिकी लिकी आयो आहे जामे मस्जिद जे अंदरि, कूफे जी जामे मस्जिद में नुमाज़ पढ़ी करे जेॾी महिल पेशानी ख़ुदा जे साम्हूं रखे थो, तेॾी महिल ईअं रुए थो, दिलि मां ईअं आवाज़ु अचे, इहे पाणी जी देगड़ी भरे बाहि ते रख, उन मां बुड़ बुड़ जो आवाज़ु अचे। अली जे दिलि मां ईअं आवाज़ु पियो अचे, लफ़्ज़ कहिड़ा थो चवे, या दुनिया या दुनिया अब
बी फतर रस्ती अमली तशवक्ती गुर्री गैरी कद बत्तत तो के सलास आह मिन किल्लत साद व बोध सफ़र। ए दुनिया मुखा परे थी, ए दुनिया मुखा परे थी। ऐं अल्लाह अली जो सफ़र डिघो आहे, सामान थोरो आहे। इहो अली सॼी राति रोए जेके पक्का ऐं जन्नती आहियां। अॼु मुस्लमान राति जो शराब जे नशे में धुन थी, तंहिंखां पोइ सुम्हे। मुंहिंजा दोस्तो, हे जलसा हिन जे करे असीं पंहिंजी इस्लाह करियूं। ॿाहिरि त खोड़ थी सघनि था। नबी अलैहिस्सलाम जो शान असां छा बयानु कंदासीं जेको रब पाण बयानु करे, पर सुवालु इहो आहे त असां उन मां छा हासिलु कयोसीं। अॼु बि असीं नुमाज़ ते अचण जे लाइ तयारु कोन आहियूं। त मूं अर्ज़ु कयो त मोमिन जी पहिरीं निशानी इहा आहे त उनजे दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ हूंदो आहे। चओ इंशा अल्लाह ख़ौफ़ ख़ुदा पैदा कंदासीं। ज़ोर सां नथा चओ इंशा अल्लाह। अल्लाह जो कसम क़ुरान खे तवजो सां पढ़ो, क़ुरान जी माना खे सम्झो, अकेले में वेही करे पंहिंजे मौत जो तसवुरु करियो, अकेले में वेही करे पंहिंजी क़ब्र जो तसवुरु करियो। इंशा अल्लाह अल्लाह से अव्हांजी अहिड़ी हिफ़ाज़त फरमाईंदो जो गुनाह अव्हां खां कोन थी। थोरो हिम्मत करियो। मदीनतुल मुनव्वरा में हिकिड़ो नौजवान छोकिरो आहे, नौजवान, काफ़ी तइदाद में नौजवान वेठा आहिनि हिते, ऐं उन्हनि खे थो अर्ज़ु करियां, अव्हां भला आहियो असांखां, तवजो सां ॿुधो। नेक आहे, नेक माण्हू जो चहिरो बि हसीन थींदो आहे। सॼी राति तहजुद पढ़े सुबुह मस्जिद नबवी में, सॼो ॾींहुं रोज़ा रखे, वॾो नालो ऐं हाक आहे उनजी मदीने में त फलाणो वॾो नेक आहे। आई ॻाल्हि सम्झ में? राति जो तहजुद जी नुमाज़ पियो पढ़े। जेॾी महिल राति काफ़ी गुज़री चुकी हुई, माण्हू सभु घर हलिया विया, हीउ नुमाज़ पियो पढ़े। आधी राति जो हिकिड़ी औरत आई आहे जेका नौजवान आहे। इन नौजवान जे हथ में अची हथु वधई आहे। हिन नुमाज़ पूरी कई, ॾिठई त छोकिरी आहे, चई छा थी चवें? चई आउं फलाणी शहज़ादी आहियां, मुंहिंजे हुस्न ते दुनिया मस्तु आहे, पर आउं तोते आशिक़ आहियां, मूंसां गॾिजी हल, जीअं आउं चवां तीअं कर, न त आउं तो घोड़ा घोड़ा करे तुंहिंजी इज़त दागदार कंदुसि। जेको मस्जिद नबवी में तहजुद पियो पढ़े, उनजी हालत कहिड़ी हुई? हथ ॿधई, मिंट कई, अमाई तूं छा पई करीं? सॼी पर औरत न मुड़ी। हिन ॾिठो त बुराई जे तरफ़ आउं कोन वधियो आहियां, हीअ पाण आई आहे, हिन सां गॾिजी वञा, हिन खे बि राज़ी करियां, पाण बि ख़ुशि थियां। वरी तौबा जो दरवाज़ो खुलियो पियो आहे, अची माफ़ी थो वठां। जेको छोकिरो ॾींहं जो रोज़ा रखे, राति जो तहजुद जी नुमाज़ पढ़े, अॼु गुनाह जे इरादे सां छोकिरी सां गॾु वञी रहियो आहे। जॾहिं न्याणी हिन खे घर वठी आई, खट ते विहारे, कमरे खे कुंडी आई, हीउ वेठो हो, अचानक क़ुरान जी हिकिड़ी आयत, इन्नल्लज़ीन तक़ौ इज़ा मस्सहुम ताइफ़ुम मिन शैतान तज़क्करू फ़इज़ा मुबसिरून। इहा आयत उनजे ज़हन में आई आहे। इन आयत जी माना छा आहे? जिन जे दिलि में ख़ुदा जो डपु आहे, जॾहिं शैतान उन्हनि खे वरगलाईंदो आहे, शैतान उन्हनि खे मुंझाईंदो आहे, त होशियार थी वेंदा आहिनि। ओॾी महिल टप ॾेई बीठो, चई अल्लाह, वरी चई अल्लाह, 3 दफ़ा जीअं अल्लाह चई त अल्लाह जे डप में दिलि फाटी पई, ओॾी महिल फोत थी। इहे बि नौजवान हुआ या कोन हुआ? अॼु छो असांजो नौजवान ज़िना जे तरफ़ थो वञे? अॼु असांजी ज़िंदगी कीअं पई गुज़रे? अॼु मुस्लमान छा पियो करे? मुंहिंजा भाइरो, यकीन ॼाणो, हर वक़्तु इहो डपु थो रहे, अल्लाह माफ़ करे। ख़बर न आहे त अल्लाह जे लिस्टनि में असीं मुस्लमान बि आहियूं या कोन आहियूं। इहो त मुंहिंजे नबी जी दुआ हुई जो असांजूं शकिलियूं कोन थियूं बिगड़नि, वरना जेके कम असीं करियूं पिया, अॻिन उम्मतनि कया हुआ, कसम आहे ख़ुदा जो, उहे सूअर थी विया हुआ, उहे खिंज़ीर थी विया हुआ, उहे बांदर थी विया हुआ, पर रहमत वारे नबी जे करे बता। अॼु मुस्लमान कीअं बि ज़िंदगी गुज़रे? कुझु वक़्तु अॻु में असांजे मीरपुर ख़ासि ज़िले में, लाड़ते ज़िले में, जलूरी जो शहरु आहे, नंढड़ी मासूम न्याणी 7 सालनि जी, घणी उमिरि आहे? 7 साल। हर कंहिंजूं न्याणियूं आहिनि। वेचारी अम्मा खां किताब खणी नाश्तो करे वई स्कूल, वापसि कोन आई। 2-3 ॾींहं ॻोल्हा को ख़बर कोन पई। 4-5 ॾींहंनि खां पोइ ॾिठो त जेको पासे में वाह वहे पियो, जेके जमड़ाऊं था चवनि, उन वाह में हिकिड़ी बोरी तरे पई। बोरी खोले ॾिसण त उन मासूम न्याणी जो लाश उन बोरी में पियो। लाश खणी आया, पोस्टमार्टम थियो, डॉक्टरनि चयो त हिन मासूम न्याणी सां 14 ॼणनि बेहयाई कई आहे। मूंखे ॿुधाए, क़यामत न ईंदी त पोइ छा थींदो? पोइ बदअमनी न थींदी त पोइ छा थींदो?
पोइ असीं पंहिंजे घरनि में ख़ौफ़ वारी ज़िंदगी न गुज़ारींदासीं त पोइ छा थींदो? पोइ दाड़ियल बेहया ऐं बेग़ैरत न थींदा त पोइ छा थींदो? पोइ असांजा हुक्मरान इस्लाम जा दुश्मन न थींदा त पोइ छा थींदो? मुंहिंजा भाइरो, असां मां हर हिकिड़ो पंहिंजे दिलि खे पाक करे इंशा अल्लाह अॼु बि अल्लाह जी रहमत वॾे फुड़े मींहं वांगुरु वसण जे लाइ तयारु। हीउ नौजवान गुज़ारे वियो, फौत थी वियो। न्याणी ॾिठो त मूं त हिन जी ज़िंदगी ख़राबु कई, पर आख़िरत ख़राबु कोन थी करियां। माइटनि वटि वई, सॼो किसो करे ॿुधाई त हीउ पाक हो, हिन मुना न्यारियो बि कोन हो, अल्लाह अल्लाह चई करे फौत थी वियो। माइट लाश खणाए विया, गुस्ल थियो, कफ़न थियो, जन्नतुल बकी में दफ़न अची करे थियो आहे। इहो दौरे ख़िलाफ़त हज़रत उमर साईं जो आहे। इब्न कसीर इन आयत जे ज़ैल में इहो वाक़ियो लिखियो आहे। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हो दुआ घुरण आयो, तॾहिं ते दुआ घुरी हज़रत उमर हाल अहवाल कयो त नौजवान कीअं गुज़ारे वियो, सॼो किसो ॿुधाए वियो। हज़रत उमर साईं फरमायो मूंखे क़बर ते वठी हलो। जेॾी महिल क़बर ते पहुता, हज़रत उमर दुआ घुरी, अखियुनि मां ॻोड़ा हारे, आसमान में निहारे, चई ऐं अल्लाह तुंहिंजो वाइदो आहे, भले मन ख़ाफ़ मक़ाम रब्बई जन्नतान, जेको पंहिंजी जान तुंहिंजे डप में तुंहिंजे हवाले कंदो आहे, तंहिंखे 2 जन्नतूं अता फरमाईंदो। ईअं ऐं अल्लाह मूं पूरी तहक़ीक़ कई आहे, हिन नौजवान तुंहिंजे डप में पंहिंजी जान तुंहिंजे हवाले कई आहे। ऐं उमर दुआ थो घुरां हिनखे बि 2 जन्नतूं नसीब फरमाए। तेॾी महिल क़बर मां आवाज़ आयो, कद आतानी हुम अल्लाह या अमीर अल मोमिनीन। उमर क़बर खोले त ॾिस, अल्लाह जी क़बर में मूंखे 2 जन्नतूं नसीब फरमाए। आहे को नौजवान जेको चवे त पंहिंजी दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ पैदा कंदुसि? आहे को चवण वारो? इंशाअल्लाह चवण वारो आहे। पंहिंजे दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ पैदा कंदासीं इंशाअल्लाह। पंहिंजे अखियुनि जी हिफ़ाज़त कंदासीं, पंहिंजे कननि जी, पंहिंजे ज़बान जी हिफ़ाज़त कंदासीं, पेट में जेको लुक़्मो विझंदासीं हलाल जो विझंदासीं। चओ इंशाअल्लाह पंहिंजे घरनि खे बि क़ुर जी तिलावत सां आबाद कंदासीं। पहिरीं निशानी मोमिननि जी आहे, इन्नमल मोमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत क़ुलूबुहुम। हेॾा न्यार। ॿी निशानी, वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना। मोमिननि जी ॿी निशानी इहा आहे त मोमिननि जे साम्हूं जॾहिं क़ुर पढ़ियो वेंदो आहे तॾहिं हुनजो ईमान वधंदो वेंदो। अव्हांखे क़ुर सां मोहबत आहे? हथ मथे खणी करे चओ, सभिनी खे मोहबत आहे? सॼी क़ुर ॿुधण सां जंहिंजे दिलि खे सुरूर मिले, माना इहो मोमिन आहे। क़ुर पढ़ण सां जंहिंखे मज़ो अचे, माना इहो मोमिन आहे। अॼु असां पंहिंजो माहौल वठूं त अॼु असां सभु गाननि जा शौक़ीन आहियूं, फिल्मनि जा शौक़ीन आहियूं। उहो दौर हो जॾहिं असांजी दिलि क़ुर सां अहिड़ी लॻल हुई जो अल्लाह जो रसूल जंग ओहद में साहबा जी ड्यूटी थो लॻाए। 2 साहबी आहिनि, उन्हनि खे अल्लाह जे रसूल पहाड़ ते बीहारियो आहे, तव्हीं चौकीदारी करियो, मथां को दुश्मन हमलो करे। 2 चौकीदारी पिया कनि। हिकिड़े ॿिए खे चयो त तूं आराम कर, आउं तो चौकीदारी करियां। हिकिड़ो सुम्ही रहियो, ॿियो चौकीदारी पियो करे। तंहिं ॾिठो त हिफ़ाज़त अल्लाह कंदो, आउं नुमाज़ थो पढ़ां। नुमाज़ पढ़णु शुरू कई आहे, सूरत आले इमरान जी तिलावत कई आहे। काफ़रनि परियां खां ॾिठो पिए त हिकिड़ो सुतो पियो आहे, ॿियो नुमाज़ पियो पढ़े। उतां तीर हुआ आहे, तीर टंग में लॻो आहे, हॾ चीरे छॾई आहे, आर पार थी वियो आहे। हीउ सुकून सां नुमाज़ पियो पढ़े, नुमाज़ पढ़ी वांदो थियो, तीर खे छिके ॿाहिरि कढई, तीर कोन निकितो। साथी खे उथारी त यार तीर कोन थो निकिरे। साथी ॾिठो त हॾ टुटी चुको आहे, तो मूंखे उथारियो छो कोन? चई कुन तो फी सूरतिन ला उहिब्बु अन अक़्तहा। चई क़ुर में अहिड़ो मज़ो जो मूंखे ख़बर बि कोन पई को तीर लॻो आहे या मच्छर चकायूं। क़ुर सां मोहबत हुई या कोन? अॼु क़ुर सां मोहबत कोन। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा असांजी अम्मा आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी आहे। पंहिंजे घर में नुमाज़ पई पढ़े, राति जो तहज्जुद जी नुमाज़। हज़रत अब्दुल्लाह बिन ज़ुबैर चए थो घर आयसि, ॾिठमि त अम्मा नुमाज़ पई पढ़े, वियो हलियोसि, वरी आयसि, ॾिठमि त अम्मा नुमाज़ पई पढ़े, बदन में कपकपी आहे, अखियुनि में ॻोड़ा पिया वहनि, ऐं घोड़ा बनी वेही रहियसि। वञी फजर जो टाइम थियो, अम्मा नुमाज़ पढ़ी दंग कई, ऐं वञी वेठसि। मूं चयो अम्मा सॼी राति तो नुमाज़ पढ़ी पे, क़ुर पढ़ियो पे, अखियुनि मां ॻोड़ा पे हारिया। चई पुट हिकिड़ी आयत हुई क़ुर जी जे मूंखे तड़पाए छॾियो हो। चई अम्मा ॿुधाए त उहा आयत कहिड़ी हुई? चई क़ुर चवे थो वमताज़ुल यौम अय्युहल मुजरिमून, क़यामत जो ॾींहुं क़ाइमु थींदो, अल्लाह से फरमाईंदो त जेके गुनहगार आहिनि से जुदा थी वञनि। मूंखे डपु थी पियो त मूं आयशा जो अशर नेकनि में थींदो या गुनहगारनि में। वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून। मोमिननि जी टी सिफ़त कहिड़ी आहे त मोमिननि जो भरवसो अल्लाह जी ज़ात ते आहे। केते भरवसो आहे? ॻाल्हायो, ज़ोर सां नथा चओ।
थकी पिया जो त उहा खां वधीक थकियल आहे, सॼी राति सफ़र आहे। आई ॻाल्हि सम्झे, भरवसो केते रखंदासीं। ऐं अल्हम्दुलिल्लाह मां ॾिठो आहे त असांजे आलमनि जो भरवसो अलाह ते आहे। भरवसो केते अलाह। नबी सही फरमायो, मुंहिंजी जन्नत मां, मुंहिंजी उम्मत मां 70,000 माण्हू बिना हिसाब किताब जे जन्नत में वेंदा।